संगत की तरफों परंतु धोनी वाले का सहारा की है, परंतु ये माता सहारा की है। जय श्री राम। सत्संग से पाठ पूजा कथा थे, पर जैसे ही प्रसाद न दे हुआ तैसे ही उनकी पूर्णता न करेंगे भैया। धर्म ग्रंथ ने अखंड पाठ साहिब जो भोग पयो, भजन कीर्तन ऐं पलो जे माध्यम सां ईश्वर जा गुणगान थिया, सतगुरुनि सां कल्याण जी, सुख शांति जी ऐं मन घुरियल पदार्थनि जी आशीष वरिती हुई। पर बधाई जो भोग ऐं धन्यवाद जी आवश्यकता आहे, उहा असां अॼु सतगुरुनि जे 49 साला वर्ती महोत्सव जे उपलक्ष्य में हिन यज्ञ जी महोत्सव जे समापन जूं तव्हां सभिनी खे लख बधाई ॾियूं था। धन्यवाद करूंगा विशेष करके असांजे निवेदन ते लखनऊ में साईं शाहरुराम साहब, दिल्ली में गुरुवाणी प्रवचक दादा लक्ष्मण दास जेलाराम, अमरावती अमर शहीद साईं गवानाम साहब जे स्थान का साईं मनोहरलाल, बाबा हरदास राम साहब जलगांव रायपुर के स्थान में भाई वलीराम, तव्हां असांजे निवेदन से पहुंची करे दर्शन ॾिना, महोत्सव जी शोभा वधाई ऐं संगत के नाम सां जोड़े राम रस प्यारे करे निहाल कयो। असां सदाईं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं सत्संग जा भाग, सत्संग जा विचार संत महात्माउनि जे प्रवचननि सां सदाईं शुद्ध थींदा रहनि, इन जी आवश्यकता आहे। पहिरियों शुद्धता, भावना, श्रद्धा ऐं उन खां बाद कामना जी पूर्ति। जेके भी महिमान आया आहिनि ऐं सिंध मां श्रद्धालु आया आहिनि, उन्हनि जी शेवा में असां खां या दरबार साहिब जे सेवादारियुनि खां कोई कोताही थी वञे तुंहिंजे लाइ बि खेद प्रकट करूं था ऐं तव्हां संगत खां ई इहा आशीर्वाद ऐं प्रेरणा था चाहियूं कि असां अञा अॻिते तव्हांजी सुठे नमूने सेवा करे सघूं, तव्हांखे वधीक पंहिंजे नाम सां जोड़े सघूं। पाठन भजन गायकल पंहिंजे वाणी सां सतगुरुनि जे 49 साला महोत्सव में पंहिंजी शेवा कई। उन्हनि जे लाइ बि अत्यंत प्रसन्नता व्यक्त करूं था। ईश्वर उन्हनि जो मान वधाए, अञा उन्हनि जी वाणी में रस अचे ऐं जिन खे अवसर न मिलियो पंहिंजे शेवा जो, सतगुरु दातार तां प्रार्थना की उन्हनि खे खूब अवसर मिलंदा ऐं असां उन्हनि जा भॼन ॿुधंदासीं। ख़ासि करके चवड़ अजय ऐं ॿिया जेके जवान छोकिरा आहिनि, न्याणियूं आहिनि, उन्हनि खे ॾाढी लालसा हुई कि असां बि भॼननि जी सेवा करे सघूं। असां संगत तव्हांखे खूब ॿुधंदासीं, तव्हांखे इहा खूब अञा वधायो कि तव्हां प्यासी रहो सतगुरुनि जा भॼन ॻाइण जे लाइ। जत्थे में जेके 300 यात्री आया, फिलहाल से 3 ॾींहंनि में 30 ॼणा बि न दिखाइण मिलिया हुया।
पर समझो भलो थे तो जो पंग करे आया है उन्हें ठप्पो लगो आ तीर्थ यात्रा जो सनातन धर्म जो वचन पालन किया कि जीवन मिलो तीर्थ दान पुण्य हवन में जीवन गुजरे तो फल मिलंदो रहंदो ऐं मन जुड़ंदो रहंदो। तव्हांजी जेका हाणे यात्रा आरंभ थींदी अमरावती फूलशराणी दरबार उज्जैन महाकालेश्वर मंदिर श्री कृष्ण जन्मभूमि मथुरा वृंदावन ऐं उनखां बाद गंगा माता जो पवित्र स्नान ऐं चंडो हरिद्वार ये यात्रा सुख सां संपन्न थे वो असां तव्हां सभिनी जे पारां फॉलो कयूं था प्रार्थना करूं था। सभिनी साथ संगतनि जा आस्थान ॿुधाई सभी साथ संतन जा आस्थान ॿुधाई वसंदा रहनि हलंदा फुलंदा रहनि। जाते जंहिंजी चाहना हूंदी ज़रूर तीर्थ यात्री असां उते दर्शन करण वेंदासीं। सतगुरु साईं राजाराम साहिब जो 49 साला वर्सी महोत्सव सुख सां संपन्न थियो पर असां इहा उन्हनि खां आशीर्वाद घुरंदासीं कि दुनिया वारे दातार जे स्थान ते जेको बि सवाल ईंदो रहे गुरु परमात्मा उन्हनि खे सदाईं साओ सुठो रखे। सतगुर जे दर ते कोई कमी कान्हे। श्रद्धा ऐं सचे प्रेम सां अचो। ईश्वर जा सतगुरनि जा कथायूं पढ़ो ऐं दर्शन करो ऐं उनसां समझ वठो ज्ञान वधायो। हिकु दरबार साहिब में परम पूज्य सतगुरु साईं गोविंदराम साहिब जन अहिड़ी सुहिणी रचना कई आहे कि तव्हां सिर्फ़ु पेर भरे अचो पर असांजी कोताही ऐं कमी खे न ॾिसो पर हिते हिकु पग पग जो दर्शन कंदा वञो त तव्हांजो अचणु सफलो थींदो। न सिर्फ़ु ॿाहिरि बल्कि अंदरि कोई श्री रामायण गीता या गुरु ग्रंथ साहिब जी या सतगुरनि जे मूर्ति जी प्राण प्रतिष्ठा कान्हे पर हिते तव्हां सभिनी खां वधीक पावन शिव शंकर भोले महादेव के शिवलिंग के रूप में स्थापित शिव अवतारी सतगुरु साईं सदानंद साहिब जन जी व सुखमंजन धूरी साहिब स्थापित था जेका सदाई सदाई दुख कटण वारी लोक कल्याणकारी वा विभूति आहे जेका सदाई विराजमान आहे सदाई सेवकनि जा दुख दर्द दूर करे उनके मन के संतोष ॾींदी रहंदी फल ॾींदी रहंदी। सतगुरु साईं राजाराम साहिब जन जे पावन जीवन चरित्र जो उन्हनि मां कुछ महिमा जो हिकु चित्रण बि आहे असांजी हेॾे नज़र वई कि रोह दातार तूं असांजा कर किविया खावंद खणी आद सृष्टि देर कर खां तो रही मस्तक मणी जो भी बोलियो मुख पंहिंजे सां तो पवे हिकदम बणी वर ॾियो को दास खे जो वरी न फेरे मंझि फिरे इहो ई वरदान गुरु सत्संग सेवा सिमरन खां बाद इहो ई वरदान गुरु वर ॾियो को दास खे जो वरी न फेरे मंझि फिरे यानी 84 जे चक्कर में न पई करे
उन्हीं परमात्मा की ज्योति में लीन थूं, यानी मुक्त पद प्राप्त करूं ऐं सतगुरनि जे गोद में वञी करे रहूं। बस इन्हीं प्रार्थना सां तव्हां सभिनी खे पुनः बधाई, धन्यवाद ऐं जय